ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 17/11/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जे गले जो हार ठाहिण लाइ ज्ञान योग जी रेस करो। असांजो फ़र्ज़ु आहे सॼी दुनिया खे बाप जो परिचय ॾियणु। प्रश्न आहे कि मस्ती में सदा रहो त बीमारी बि ठीकु थी वेंदी। उत्तर आहे ज्ञान योग जी मस्ती में रहो त हिन पुराणे शरीर जो चिंतन न करो। ज्ञान युग जी मस्ती में रहो, हिन पुराणे शरीर जो चिंतन न करो। जेतिरो शरीर में बुद्धि वेंदी, लोभ रखंदा, ओतिरो ॿियो ई बीमारियूं ईंदी वेंदियूं। हिन शरीर जो श्रृंगार करणु, पाउडर क्रीम आदि लॻाइणु, इहे सभु फालतू श्रृंगार आहे। तव्हांखे पंहिंजे खे ज्ञान योग सां सजाइणो आहे, पंहिंजी आत्मा खे। इहे ई सचो सचो श्रृंगार आहे। गीता जो पिया सां गॾु आहे, ओम शांति जो बाप सां गॾु आहे। हाणे दुनिया में बाप त ॾाढा आहिनि, परंतु उन्हनि सभिनि जो बाप रचयिता हिकु आहे, उहो ई ज्ञान जो सागर आहे। इहो ज़रूरु सम्झणो पए कि परमपिता परमात्मा ज्ञान जो सागर आहे। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे न। सदगति मनुष्य जी तॾहिं थिए जॾहिं सतयुग जी स्थापना थींदी आहे। बाप खे ई सदगति दाता चइबो आहे न। जॾहिं संगम जो समय आहे तॾहिं त ज्ञान सागर अची करे दुर्गति सां सदगति में लाहींदो आहे न। सभिनि खां प्राचीन भारत आहे न। भारतवासियुनि जे नाम ते ई 84 जन्म ॻायल आहिनि। ज़रूरु जो मनुष्य पहिरियों हूंदा उहे ई 84 जन्म वठंदा हूंदा न। देवताउनि जा 84 जन्म चईंदासीं त ब्राह्मणनि जा बि 84 जन्म ठहिरिया। मुख्य खे ई उठाइबो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे इहे ॻाल्हियूं कंहिंखे बि पतो न आहे। ज़रूरु ब्रह्मा द्वारा सृष्टि रचंदा आहिनि। पहिरियों सूक्ष्म लोक रचणो आहे, पोइ इहे स्थूल पहिरियों सूक्ष्म लोक रचना आहे, पोइ इहे स्थूल लोक आहे। इहे ॿार ॼाणंदा आहिनि सूक्ष्म लोक किथे आहे, मूल लोक किथे आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन, इहा स्थूल वतन, इनखे ई त्रिलोक चइबो आहे न। हाणे त्रिलोकीनाथ चईंदा आहियूं त हुनजो अर्थ बि खपे। कोई त्रिलोक हूंदो आहे न। जॾहिं त्रिलोकीनाथ चईंदा आहियूं त हुनजो अर्थ बि खपे। कोई त्रिलोक हूंदो आहे न। वास्तव में त्रिलोकीनाथ हिकु बाप खे ई चई सघंदासीं। उहो ई कहलाए सघंदा आहिनि ऐं हुननि जा ॿार कहलाए सघंदा आहिनि। हिते त कई मनुष्यनि जा नाम आहिनि, त्रिलोकीनाथ, शिव, ब्रह्मा, विष्णु, शंकर आदि। इहे सभु नाम भारतवासियुनि पंहिंजे मथां रखिया आहिनि। डबल नाम बि रखाईंदा आहिनि, राधे कृष्ण लक्ष्मी नारायण। इहे बि चईंदा आहिनि राधे कृष्ण, डबल नाम बि रखाईंदा आहिनि। हाणे इहे त कंहिंखे पतो न आहे। राधे ऐं कृष्ण अलॻि अलॻि हुया। उहो हिकु राजे जो प्रिंस हुयो, उहो ॿी राजे जी प्रिंसेस हूंदी। राधे कृष्ण, राधे ॿी राजे जी प्रिंसेस हूंदी ऐं कृष्ण ॿी राजे जो प्रिंस हूंदो। इहे हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। जो सुठा सुठा ॿार आहिनि हुननि जी बुद्धि में सुठी पॉइंट्स धारणा रहंदी आहे। जीअं डॉक्टर जो सुठो होशियारु हूंदो आहे, हुन वटि ॾाढी दवाइयुनि जा नाम रहंदा आहिनि। हिते बि इहा नई पॉइंट्स ॾाढी निकिरंदी रहंदियूं आहिनि। दिन प्रतिदिन इन्वेंशन थींदी रहंदी आहे। जेकी सुठी प्रैक्टिस हूंदी आहे उहा नई पॉइंट्स धारण कंदा रहंदा आहिनि। धारणा न कंदा आहिनि त महारथियुनि जी लाइन में न ईंदा। महारथी ठहिणो आहे त बाबा जी अलॻि अलॻि पॉइंट्स खे धारण करो। सॼो मदार बुद्धि ते आहे। ऐं ॿियो तक़दीर जी बि ॻाल्हि आहे। इहे बि ड्रामा में आहे न। ड्रामा खे बि कोई न ॼाणंदो आहे। इहे बि सम्झंदा आहिनि। इहे कर्म क्षेत्र ते असां पार्ट था वॼायूं। ड्रामा खे बि कोई बि सम्झंदा न आहिनि। इहे बि सम्झंदा आहिनि कि ड्रामा में असां हिते पार्ट था वॼायूं, परंतु ड्रामा जी आदि मध्य अंत खे ॼाणंदा न आहिनि त गोया कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां त सभु कुझु ॼाणियो आहे न। बाप आहिनि, ॿारनि खे मालूम पियो आहे त ॿारनि जो फ़र्ज़ु आहे ॿियनि खे बि परिचय ॾियणु, सॼी दुनिया खे बतलाइणो आहे न। फ़र्ज़ु आहे न। त पोइ ईअं न चवनि कि असांखे मालूम न हुयो। तव्हां वटि ॾाढा ईंदा, लिटरेचर आदि ॾाढा वठंदा। ॿारनि शुरू में साक्षात्कार बि कयो हुयो। क्राइस्ट इब्राहिम भारत में ईंदा आहिनि।
बरोबरु भारत सभिनि खे खींचदो आहे न। असल त भारत ई बेहद जे बाप जो बर्थ प्लेस आहे। क्राइस्ट जी आत्मा, इब्राहिम जी आत्मा जंहिं बि शरीर में हूंदी उहे सभु भारत में ईंदा, छो जी भारत सभिनि खे खींचदो आहे। असल में त भारत ई बेहद जे बाप जो बर्थ प्लेस आहे, परंतु उहे माण्हू एतिरो कुझु न ॼाणंदा आहिनि कि इहा भारत भॻवान जो बर्थ प्लेस आहे। भल चईंदा बि आहिनि शिव परमात्मा, परंतु पोइ सभिनि खे परमात्मा चई ॾियण सां बेहद जे बाप जो महत्व ई गुम करे छॾियो अथनि। हाणे तव्हां भारत सम्झंदा आहियो, भारत खंड सभिनि खां वॾो आहे, तीर्थ स्थान आहे न। बाक़ी सभु जो बि पैगंबर आदि ईंदा आहिनि उहे ईंदा ई आहिनि पंहिंजो धर्म स्थापन करणु। उन्हनि जे पिछाड़ी पोइ सभु धर्म वारा ईंदा रहंदा आहिनि। हाणे अंत आहे न, कोशिशि कंदा आहिनि वापसि वञूं, परंतु तव्हांखे हिते लायो के क्राइस्ट अची करे क्रिश्चन धर्म स्थापन कयईं, उन्हनि तव्हांखे खींचे करे लायो। हाणे सभु तंग आहिनि न वापसि वञण जे लाइ, वापसि वञणु चाहींदा आहिनि। इहे तव्हांखे सम्झाइणो आहे। सभु ईंदा आहिनि पंहिंजो पाठ वॼाइणु। पाठ वॼाईंदे वॼाईंदे दुख में अचिणो ई आहे, पोइ हुन दुख सां छुड़ाए करे सुख में वठी वञणु बाप जो ई कमु आहे। बाप जो इहो बर्थ प्लेस भारत आहे न, एतिरो महत्व तव्हां ॿारनि में बि सभी न ॼाणंदा आहिनि। एतिरो महत्व कि इहो भारत भॻवान जो बर्थ प्लेस आहे, इहे एतिरो महत्व तव्हां ॿारनि में बि सभी न ॼाणंदा आहिनि। थोरा आहिनि जो सम्झंदा आहिनि, कुझु नशो चढ़ियलु हूंदो आहे। कल्प बाप भारत में ई ईंदा आहिनि। इहे सभिनि खे ॿुधाइणो आहे, निमंत्रण ॾियणो आहे। पहिरियों त इहे सर्विस करणी पए, लिटरेचर तयारु करणा पवनि। निमंत्रण त सभिनि खे ॾियणो आहे। रचयिता ऐं रचना जी नॉलेज कोई बि न ॼाणंदा आहिनि। सर्विसेबल ठही करे पंहिंजो नाम बालो करणो खपे। रचयिता ऐं रचना जी नॉलेज ॿुधाए करे, पाप जो परिचय ॾेई करे पंहिंजो नाम बालो करणो खपे। जो तिखा ॿार हूंदा, जंहिंजी बुद्धि में ॾाढी पॉइंट्स हूंदा, उन्हनि जी मदद सभु मांगदा आहिनि, उन्हनि जे नाम ई जपदा रहंदा आहिनि। हिकु त शिव बाबा खे जपदा, ॿियो ब्रह्मा बाबा खे, पोइ नंबरवार तव्हां ॿारनि खे बि भक्ति मार्ग में हथ में माला फेरदा आहिनि। हाणे पोइ मुख सां नाम जपदा आहिनि। फलाणो ॾाढो सुठो सर्विसेबल आहे, निरहंकारी आहे, ॾाढा मिठा आहिनि, उन्हनि खे देह अभिमान आहे। इहा चईंदा आहिनि न, मिठड़ो गुर त घुराए, मिठड़ा गुर त घुराए, मीठा ठहो त सभु मिठो वहिंवार कंदो। त पहिरियों असांखे मिठो ठहिणो आहे, तॾहिं सभु मिठी रीति सां वहिंवार कंदा। बाबा चईंदा आहिनि कि फलाना मतिलबु ईअं जंहिंजो नाम दुनिया में माला जपदा आहिनि, हिते ॿार हिक ॿिए जो नाम चईंदा आहिनि कि फलानो ॾाढो सुठो आहे, फलानो ईअं। त हिनखे चइबो आहे मिठड़ा गुर त घुराए, मिठा ठहो त सभु मिठो वहिंवार कंदा। बाप चईंदा तव्हां दुखी ठहिया आहियो, हाणे तव्हां ॿार मूंखे यादि करो त मां बि मदद कंदमि। तव्हां नफ़रत कंदा आहियो त मां छा कंदमि? अगरि बाबा जा मददगार ठहींदव त बाबा बि मदद कंदव, तव्हां नफ़रत कंदव त पोइ मां छा कंदमि? इहे त गोया पंहिंजे मथां नफ़रत कंदा आहिनि। पद न मिलंदो आहे, धन केतिरो अथाह मिलंदो आहे न। इहे त जीअं बाबा सां नफ़रत कई, बाबा खे न ॼाणियो त गोया पंहिंजे पाण सां नफ़रत कई। पद न मिलंदो, धन केतिरो अथाह मिलंदो आहे। कंहिंखे लॉटरी मिलंदी आहे त केतिरो ख़ुशि थींदा आहिनि, उन में बि केतिरो इनाम ईंदा आहिनि, फर्स्ट प्राइज़, पोइ सेकेंड, थर्ड प्राइज़। हू बहु इहे बि ईश्वरीय रेस आहे, ज्ञान योग बल जी रेस आहे। बाबा चवनि था इहा आहे ईश्वरीय रेस, ज्ञान ऐं योग बल जी रेस आहे। ज्ञान जी ऐं बाबा खे यादि करण जी, योग बल जी रेस। जो जेतिरो ज्ञान धारण, अॼु बाबा चई न, जो जेतिरी धारणा कंदो नए नए पॉइंट्स जी, उहो महारथी रहंदो। ऐं बाबा खे यादि कंदासीं त ओतिरा प्योर बि थींदा वेंदासीं। त ज्ञान ऐं योग बल जी रेस आहे। जो इन में तिखा वेंदा आहिनि उहे ई बाबा जी गले जा हार ठहींदा आहिनि ऐं तख़्त ते नज़दीक वेंदा आहिनि। सम्झाइबो त ॾाढो सहज आहे। पंहिंजे घर खे बि संभालो,
छो जी कर्मयोगी हुन क्लास में 1 घंटो पढ़णु पोइ घर में वञी करे उन ते वीचार करिणो आहे। स्कूल में बि ईअं कंदा आहियूं न, पढ़ी करे पोइ घर में वञी करे होमवर्क कंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि 1 घड़ी आधी घड़ी, ॾींहं में 8 घड़ियूं हूंदियूं आहिनि, हुननि में बि बाप चईंदा आहिनि 1 घड़ी अच्छा आधी घड़ी। 15-20 मिंट बि क्लास अटेंड करो, धारणा करो, पोइ पंहिंजे धंधे दौरी में वञी करे लॻो। अॻियां बाबा तव्हांखे विहारदा बि हुया कि यादि में वियो, सुदर्शन चक्र फिरायो, यादि जो नाम त हुयो न। बाप ऐं वर्सी खे यादि करो, कंदे कंदे सुदर्शन चक्र फिराईंदे फिराईंदे जॾहिं ॾिसो निंड थी अचे त सुम्ही पओ। बाप खे यादि कंदे कंदे सुदर्शन चक्र फिराईंदे फिराईंदे पोइ ॾिसो निंड थी अचे त सुम्ही पओ। पोइ अंत मथे सुगति थी वेंदी, पोइ सवेरे उथी करे उहे ई पॉइंट्स यादि ईंदी। ईअं अभ्यास कंदे कंदे तव्हां निंड खे जीतण वारा ठही वेंदा। बाबा चवंदा ईअं अभ्यास कंदे कंदे तव्हां निंड खे जीतण वारा ठही वेंदा। जो कंदो सो पाईंदो, करण वारे खे करण वारे जो ॾेखाए में ॾींदो आहे, हुनजी चलन ई प्रत्यक्ष थी वेंदी आहे, न करण वारे जी चलन ॿियो हूंदी आहे। ॾिसबो आहे इहे ॿार विचार सागर मंथन कंदा आहिनि, धारणा कंदा आहिनि, कोई लोभ आदि त न आहे। इहा त पुराणो शरीर आहे, इहो शरीर ठीक बि तॾहिं रहंदो जॾहिं ज्ञान योग जी धारणा थींदी। ये शरीर ठीक बि तॾहिं थींदो जॾहिं ज्ञान योग जी धारणा थींदी। धारणा न थींदी त शरीर ॿियो ई सड़ंदो वेंदो। नयो शरीर पोइ भविष्य में मिलणो आहे न। छो जी धारणा न थींदी, सेवा लाइक़ न ठहींदासीं त ॿियो ई शरीर त कीअं हलंदो। ऐं हाणे कलयुगी शरीर त हलणु ॾाढो मुश्किल आहे। नयो शरीर पोइ भविष्य में मिलंदो। आत्मा खे प्योर ठाहिणो आहे, इहो पुराणो शरीर आहे न, इनखे केतिरो बि पाउडर लिपस्टिक आदि लॻायूं, श्रृंगार करो त बि वर्थ नॉट अ पेनी आहे न। इहे श्रृंगार सभु फालतू आहे। हाणे असां सभिनि जी सगाई शिव बाबा सां थी आहे। जॾहिं शादी थींदी आहे त हुन ॾींहुं पुराणा कपिड़ा पाईंदा आहिनि। हाणे हिन शरीर जो श्रृंगारणा, हिन शरीर खे श्रृंगारणो न आहे। ज्ञान युग सां पंहिंजी खे सजाईंदा त पोइ भविष्य में प्रिंसेस ठही वेंदो। हाणे असां ज्ञान योग सां स्वयं खे सजाईंदासीं त असां भविष्य में प्रिंस बि ठहींदासीं त प्रिंसेस बि ठहींदासीं। इहे ज्ञानमान सरोवर आहे न, हिन में ज्ञान जी डुबकी मारंदा रहो त स्वर्ग जी परी ठही वेंदा। हिन अर्थात रोज़ ज्ञान खे ॿुधी करे मनन चिंतन कंदासीं त असां स्वर्ग जी परी ठही वेंदासीं। प्रजा त प्रजा खे परी न चईंदासीं, चईंदा बि आहिनि कृष्ण भॼाई पोइ महारानी पटरानी ठाही। ईअं त न कंदा आहिनि कि भॼाए करे पोइ प्रजा में चांडाल आदि ठाही। भॼाई बि महाराजा महारानी ठाहिण लाइ न, तव्हांखे बि इहो पुरुषार्थ करिणो खपे। ईअं न कि जो पद मिले सो ठीकु आहे। हिते त मुख्य पढ़ाई आहे न, इहा पाठशाला आहे न, गीता पाठशाला ॾाढा खोलंदा आहिनि। उहे वेही सिर्फ़ु गीता ॿुधाईंदा आहिनि, कंठ कराईंदा आहिनि। इन सां वेही बाबा चवनि था उहे वेही सिर्फ़ु गीता ॿुधाईंदा आहिनि, कंठ कराईंदा आहिनि। कोई हिकु श्लोक ठाहे करे पोइ अधु पौणो घंटो हुन ते ॻाल्हाईंदा आहिनि। हिन सां फ़ाइदो कुझु बि न आहे। त हिते बाप वेही पढ़ाईंदा, एम ऑब्जेक्ट क्लियर आहे न। ॿियो कोई बि वेद शास्त्र जप तप आदि करण सां कोई एम ऑब्जेक्ट न मिलंदी आहे। हिते असांखे एम ऑब्जेक्ट आहे, बसि पुरुषार्थ कंदा रहो। परंतु मिलंदो छा? जॾहिं ॾाढी भक्ति कंदा आहिनि तॾहिं भगत दुनिया वारा जेका गीता ज्ञान ॿुधाईंदा आहिनि बसि हुन में पुरुषार्थ कंदा रहो। परंतु मिलंदो छा? उहो त कुझु पतो न हूंदो आहे। जॾहिं ॾाढी भक्ति कंदा आहिनि तॾहिं भॻवानु मिलंदो आहे। सो बि राति खां पोइ ॾींहुं ज़रूरु अचिणो आहे। समय ते हूंदो न। कल्प जी आयु कोई बतलाए, कोई छा बतलाईंदो आहे, कोई छा बतलाईंदा। सम्झायो त चईंदा आहिनि शास्त्र सभु झूठा हूंदा छा? भॻवानु थोरी कूड़ ॻाल्हाए सघंदो आहे। सम्झाइण जी सिर्फ़ु ताक़त खपे। तव्हां ॿारनि में योग बल खपे।
योग बल सां ई तव्हांजो कमु सहज थी वेंदो। कोई कमु न करे पाईंदा आहियो त गोया ताक़त न आहे, योग न आहे। कोई कमु न करे पाईंदा आहियो त गोया असां में ताक़त न आहे, योग न आहे। किथे किथे बाबा बि मदद कंदा आहिनि। ड्रामा में जो नूंद आहे, किथे किथे बाबा बि असांजी मदद कंदा आहिनि। ड्रामा में जो नूंद आहे उहा रिपीट ज़रूरु थींदी आहे। इहे बि असां सम्झंदा आहियूं। ॿियो कोई ड्रामा खे सम्झंदो ई न आहे। सेकेंड बाय सेकेंड जो पास थींदो आहे उहो टिक टिक थींदो वेंदो आहे। असां श्रीमत ते एक्ट में ईंदा आहियूं न। श्रीमत ते न हलंदासीं त श्रेष्ठ कीअं ठहींदासीं। सभु हिकु जीअं ठही न सघनि त असांखे श्रीमत ते हलणो आहे। श्रीमत ते न हलंदव त श्रेष्ठ न ठही सघंदा। सभु हिकु जहिड़ा ठही न सघनि। इहे माण्हू सम्झंदा आहिनि असां हिकु थी वञूं। हिकु जो अर्थ न सम्झंदा आहिनि। हिकु छा थी वञूं, छा हिकु फादर थी वञूं, उहा हिकु ब्रदर, उहा हिकु ब्रदर थी वञूं। ब्रदर चओ त बि ठीकु आहे। श्रीमत ते बराबरि असां हिकु ई थी सघंदा आहियूं। श्रीमत ते असां हिकु थी सघंदा आहियूं। हिकु थियण लाइ हिकु जी मत ते हलणो पवंदो। तव्हां सभु हिकु मत ते हलंदा आहिनि। तव्हांजी बाप टीचर गुरु हिकु ई आहे। जो पूरो श्रीमत ते न हलंदा आहिनि त उहे श्रेष्ठ बि न ठहींदा। हिकदमि न हलंदा त ख़तमु थी वेंदा। हिकदमि न हलंदा त ख़तमु थी वेंदा। मतिलबु हिकु मत ते न हलंदा। रेस में उन्हनि खे ई कढाए ॾींदा आहिनि। जो रेस में उन्हनि खे उहे ई निकिरंदा आहिनि जो लाइक़ु हूंदा आहिनि। जॾहिं कोई वॾी रेस हूंदी आहे त घोड़ा बि सुठा फस्ट क्लास निकिरंदा आहिनि। छोजी लॉटरी ॾाढी वॾी रखंदा आहिनि न। हीअ बि अश्व रेस आहे न। हुसैन जो घोड़ो चईंदा आहिनि न। हुननि हुसैन जे घोड़े ते लड़ाई हुसैन जे घोड़े ते लड़ाई में ॾेखारियो अथनि। हाणे तव्हां ॿारनि खे डबल अहिंसक थियणो आहे। तव्हां डबल अहिंसक आहियो न। काम जी हिंसा आहे नंबर 1। हिन हिंसा खे कोई ॼाणंदो ई न आहे। मतिलबु काम विकार हिकु हिंसा आहे, हिन खे कोई ॼाणंदो ई न आहे। बाबा चवनि था काम विकार हिकु हिंसा आहे, कोई ॼाणंदो ई न। सन्यासी बि ईअं न सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि इहे विकार आहे। बाप चईंदा आहिनि काम आहे, शत्रु आहे। इहे ई आदि मध्य अंत तव्हांखे दुख ॾींदो आहे। तव्हांखे सिद्ध करे ॿुधाइणो आहे की असांजो प्रवृत्ति मार्ग जो राजयोग आहे। तव्हांजो आहे हठयोग। तव्हां शंकराचार्य सां हठयोग सिखंदा आहियो। असां शिवाचार्य सां राजयोग सिखंदा आहियूं। शिवाचार्य सां राजयोग सिखंदा आहियूं। अहिड़ी ॻाल्हियूं समय ते ॿुधाइणियूं खपनि। कोई तव्हांखां पुछे की देवता आहिनि चरसी जन्म में जन्म आहिनि देवताउनि जा त भला आहिनि। कृष्ण आदि जा केतिरा जन्म आहिनि। चओ इहे बि ड्रामा में कृष्ण आदि जा क्राइस्ट बाबा चईंदा आहिनि 5000। इहे त तव्हां हिसाबु करो। 5000 वर्ष में 84 जन्म। क्राइस्ट खे 2000 वर्ष थिया आहिनि। हिसाबु करो एवरेज केतिरा जन्म। 30-32 जन्म। इहे त क्लियर आहे। जो ॾाढो सुख ॾिसंदा आहिनि न उहो दुख बि ॾाढो ॾिसंदा आहिनि। उन्हनि खे कम सुख कम दुख मिलंदो आहे। एवरेज जो हिसाबु कढिबो आहे न। पुठियां जो ईंदा आहिनि उहे थोरे जन्म में ईंदा आहिनि। बुद्ध जो बि हिसाबु कढी सघंदा आहियूं। करे हिकु 2 जन्मनि जो फ़र्क़ु हूंदो। इहे सभु ॻाल्हियूं वीचार सागर मंथन करणियूं खपनि। कोई पुछे त छा सम्झाईंदव। पोइ बि चओ पहिरियों त बाप खां वरसो वठिणो आहे। बाबा चवंदा आहिनि त इहे सभु ॻाल्हियूं वीचार सागर मंथन करणो। कोई पुछे त सम्झाईंदा त कोई पुछे त छा सम्झाईंदा। पोइ बि ॻाल्हि चओ पहिरियों त बाप खां वरसो वठो। तव्हां बाप खे यादि करो। जन्म केतिरा वरिता हूंदा ओतिरा वठंदा।
बाप खां वरसो त वठी वठो, सुठी रीति सम्झाइणो आहे। महिनत जो कमु आहे, महिनत सां ई सक्सेसफुल थींदा आहियूं। हिन में ॾाढी विशाल बुद्धि खपे। बाबा ऐं बाबा जे धन सां ॾाढो लाभ खपे। बाबा ऐं बाबा जे हिन ज्ञान धन सां ॾाढो लाभ खपे। कोई त धन ई न वठंदा आहिनि। अरे ज्ञान रतन खे धारण करो त चईंदा आहिनि असां छा करूं, असां सम्झंदा न आहियूं। न सम्झंदा आहियो त तव्हांजी भावी, बाबा चवंदा आहिनि न सम्झंदा आहियो त तव्हांजी भावी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिंसां बि नफ़रत न करणी आहे, सभिनि सां मिठो व्यवहार करिणो आहे। ज्ञान योग जी रेस करे करे बाप जे गले जो हार ठाहिणो आहे। ॿियो आहे निंड खे जितण वारा ठही सवेरे सवेरे उथी बाप खे यादि करिणो आहे। सुदर्शन चक्र फिराइणो आहे। जो ॿुधंदा आहियो उन ते वीचार सागर मंथन करण जी आदत विझणी आहे। बाबा चवनि था वरदान आहे, बुद्धि खे डायरेक्शन प्रमाण श्रेष्ठ स्थिति में स्थित करण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहूं। कई बार जॾहिं योग में वेंदा आहिनि त आत्म अभिमानी हुजण सां जे बदिले सेवा यादि ईंदी आहे, लेकिन ईअं न थियणो खपे। छो जी लास्ट समय अगरि अशरीरी ठहिण जे बजाए सेवा जो बि संकल्प हलियो त सेकेंड जे पेपर में फेल थी वेंदा। हुन समय सिवाय बाप निराकारी, निर्विकारी, निरअहंकारी ॿियो कुझु बि यादि न हुजे। सेवा में पोइ बि साकार में अची वेंदा आहिनि। इन करे अभ्यास करो कि जंहिं समय जंहिं स्थिति में स्थित थियण चाहियो स्थित थी वञो। तॾहिं चईंदासीं मास्टर सर्वशक्तिवान, कंट्रोलिंग ऐं रूलिंग पावर वारा। मां मास्टर सर्वशक्तिवान, कंट्रोलिंग ऐं रूलिंग पावर वारी आत्मा आहियां। स्लोगन आहे कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करण जो साधन आहे हिकु बल हिकु भरोसो। कहिड़ी बि परिस्थिति खे सहज पार करण जो साधन आहे हिकु बल हिकु भरोसो। असांजो बाबा ते ई असांखे भरोसो हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।